नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिप्रो में ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो में अवामी न्यूज़ पारां सिंध मुंहिंजी माउ जे उनवान खे समूरे सिंध में भरपूर मोट मिली रही है। अवामी न्यूज़ जे ॾिनल क़ौमी काज खे खिप्रो जे शाइरनि, अदीबनि ऐं समाजी माण्हुनि पारां भरपूर मल्हाइण जो ऐलान कयो आहे ऐं वचन कयो आहे त 6 डिसंबर क़ौमी काज खे भरपूर तरीक़े सां मल्हाईंदासीं। लखवार तो तव्हां मां सदके वञा मुंहिंजी जीजल प्यारी सिंध मां, लखवार तो तव्हां मां सदके वञा मुंहिंजी जीजल प्यारी सिंध मां। तूं अमन ऐं प्यार जी धरती आहे, तूं दरवेशनि जी नगरी आहे, तोते साह समूरो ॾींदुसि मां मुंहिंजी जीजल प्यारी सिंध मां। लखवार तो तव्हां मां सदके वञा मुंहिंजी जीजल प्यारी सिंध मां। मूं हिकु ई आहे यार कयो, मूं सिंधड़ी तोसां प्यार कयो। तुंहिंजी टोपी अजरक शान आहे, तुंहिंजी टोपी अजरक शान आहे, सॼी मुल्कनि में तुंहिंजो मान आहे। मूं जीवन तो मैंने रुवार कयो, मूं सिंधड़ी तोसां प्यार कयो। मकली किंजर मंछर कारूंजर, मकली किंजर मंछर कारूंजर, केटी खां वठी थरपार कर। ॿियो सिंधू तो में सिंगार कयो, मूं सिंधड़ी तोसां प्यार कयो। तो में मोला केॾी सूंहं भरी, ख़ासि कली जी तोखां पल न सरी। तो में बोला केॾी सूंहं भरी, ख़ासि कली जी तोखां पल न सरी। मुख़लिस आहे तुंहिंजो वीचार कयो, मूं सिंधड़ी तोसां प्यार कयो। टोपी मथां अजरक इहा सिंध जी सकाफ़त आहे, सिंधी टोपी मथां अजरक इहा सिंध जी सकाफ़त आहे। वरी पटके संधी बीहक इहा सिंध जी सकाफ़त आहे। कुहाड़ीअ जा तिखा जज़्बा रखनि था सिंध लहजोधा, कुहाड़ीअ जा तिखा जज़्बा रखनि था सिंध लहजोधा। थियनि कुर्बान थी हिकु हिकु इहा सिंध जी सकाफ़त आहे। भिटाई ऐं सचल सामे वलिन सां सिंध मुर्के थी, भिटाई ऐं सचल सामे वलिन सां सिंध मुर्के थी। ॾिनी सिंधू दरिया पक इहा सिंध जी सकाफ़त आहे, इहा सिंध जी सकाफ़त आहे। सिंध मुंहिंजी माउ जे हवाले सां जेको प्रोग्राम रखियो वियो आहे, असां जस पेश कयूं था अवामी न्यूज़ खे ऐं साईं रज़ाक राजपूत साहब खे जस पेश कयूं था, जेको ही प्रोग्राम रखिया विया आहिनि इन हिसाब सां। जीअं त सभ खां पहिरीं असां अवामी न्यूज़ जा शुक्रगुज़ार आहियूं अब्दा रज़ाक राजपूत जा, जंहिं सिंध मुंहिंजी माउ जे नाले सां हिकिड़ो माना उनवान ॾिनो आहे। इंशाअल्लाह इहो ॾींहुं असां तमामु भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं, टोपियूं पाईंदासीं, अजरक इन ॾींहं खे तमामु असां ईद जी ख़ुशी जा मल्हाईंदासीं ऐं जेके बि असांजा जेके सकाफ़ती रवाज या वेस आहिनि उहे इंशाअल्लाह असां इन ॾींहं ते पाईंदासीं। अवामी न्यूज़ पारां जेको ऐलान कयो आहे असीं भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। सिंध असांजी माउ आहे ऐं सिंध ते असीं सिर बि ॾींदासीं ऐं घोरे छॾींदासीं। ही ॿेटनि वफ़ाक़ पारां जेके नामंज़ूर जेके कब्ज़ा कया आहिनि इन जी असां मज़मत कयूं था। असांजी सिंध माउ आहे ऐं असां इहो ॿेटनि ते हरगिज़ इहो सहंदासीं कोन। हा, ये जेको सिंध मुंहिंजी माउ उनवान आहे जंहिंजो अवामी न्यूज़ मल्हाए रही आहे। इंशाअल्लाह असां उन जस पेश करूं था ऐं असां सिंधी टोपी अजरक पाईंदासीं ऐं हिनखे भरपूर तरीक़े सां मल्हाईंदासीं। सिंध मुंहिंजी माउ अवामी चैनल मल्हाए पियो, तमामु ख़ुशी सां असांखे ख़ुशी थी त उन्हनि खे जस ॾियूं था। असां तमामु भलो प्रोग्राम कनि पिया ऐं सकाफ़त खे ॾींहं ॾींहुं जीअं वधे बि सकाफ़त असांजा वॾा ॾियनि खां तमामु बहितरीनु असां उनखे जस ॾियूं था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। 6 डिसंबर सिंध मुंहिंजी माउ जेको उनवान आहे, जंहिंमें कल्चर डे ते ख़ासि करे खिप्रो खां जेको सो अवामी न्यूज़ चैनल जो डायरेक्टर जेको आहे मोहतरम अब्दुल रज़ाक राजपूत साहब जेको ही कोशिशूं वरितियूं आहिनि जेके सिंध सकाफ़त कल्चर डे मल्हाइण जे लाइ, असांखे इंतिहाई ॾाढी ख़ुशी थी आहे। असां हर भरपूर तावन कंदासीं सिंध अवामी न्यूज़ चैनल जे पूरे सत सां। सिंध मुंहिंजी माउ उनवान नाले सां अवामी न्यूज़ जेको हे ॾियारो मल्हाए इंशाअल्लाह असां हिनखे भरपूर नमूने मल्हाईंदासीं, अजरक टोपियूं पाईंदासीं इंशाअल्लाह ऐं ॿियनि खे बि चवंदासीं त भरपूर नमूने सिंधी जो जेको ॾियारो आहे उहो मल्हाईंदा इंशाअल्लाह। सकाफ़त ॾींहुं असीं मल्हाईंदासीं। अजरक टोपी पटको जिंदाबाद, जिंदाबाद अजरक टोपी पटको जिंदाबाद। सहंदो केर मयारो यार, सहंदो केर मयार, सिंधड़ीअ ते सिर केर न ॾींदो, जी जल ते सिर केर न ॾींदो, सहंदो केर मयार। ओ झोल जली जंहिं वक़्तु बिटाई, झोल जली जंहिं वक़्तु बिटाई, किरंदा कंध हज़ारो यार, किरंदा कंध हज़ारो यार, सिंधड़ीअ ते सिर केर न ॾींदो, जी जल ते सिर केर न ॾींदो, सहंदो केर मयारो यार, सिंधड़ीअ ते सिर केर न ॾींदो, सहंदो केर मयार। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।